अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल कुरानिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुनज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरूना हाज़ा शैउन अजीब। अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिका रज्उन बईद। क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़। बल कज़्ज़बू बिल हक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज। फ़लम यंज़ुरू इलस समाइ फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज। वल अर्ज़ मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज। तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब। व नज़्ज़लना मिनस समाइ माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन नख़्ल बासिकातिन लहा तलउन नज़ीर। रिज़्क़न लिल इबादि व अहयैना बिही बलदतम मैता कज़ालिकल ख़ुरूज। कज़्ज़बत क़ब्लहुम क़ौमु नूह व अस्हाबुर रस्स व समूद व आद व फ़िरऔन व इख़्वानुलूत व अस्हाबुल अय्कति व क़ौमु तुब्बा कुल्लुन कज़्ज़बर रुसुल फ़अक्तईन बिल ख़ल्क़िल अव्वल बल हुम फ़ी लब्सिन मिन ख़ल्क़िन जदीद। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। वाखाने वडाई इबादत बंदगी अकेले अल्लाह की जुबाए जेको मुल्क जो मालिक ख़ल्क़ जो ख़ालिक है। जैसे हथ में इज़्ज़त ऐं ज़िल्लत, जैसे हथ में मौत ऐं ज़िंदगी है। अल्लाह तबारक व तआला की तारीफ़ खां बाद अनगिनत बेहिसाब लातादाद दुरूद सलाम हुजन आमिना की दाल अब्दुल्ला जे जिगर हसन हुसैन जे नाना जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे, जैसे अल्लाह तबारक व तआला हिन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मबूस फरमायो। बिरादरान इस्लाम, खुतबे जुमे जो मौजू है जहन्नम। जहन्नम कुरो है। अचो पाण कुरान के मुताबिक ॼाणण जी कोशिश कयूं तो जहन्नम कुरो है। अल्लाह तबारक व तआला जहन्नम के बारे में फरमाए बिअसल मिहाद, बुरो ठिकानो है जहन्नम। किथे अल्लाह तबारक व तआला जहन्नम के बारे में फरमाए तो जहन्नम कुरो है। साअत मसीरा, बुरी जाए कयाम आए।
कहते अल्लाह तबारक व तआला फरमाए साअत मुर्तफका, घणी बुरी आरामगाह। कहते अल्लाह तबारक व तआला जहन्नम के बारे में फरमाए तो जहन्नम करो आए बेइसल करार, रोण जी बुरी जाय आए, रोण जो बुरो मकान आए, रोण जो बुरो घर आए। बिरादरान इस्लाम, इतनी खतरनाक जहन्नम, इतनी भयानक जहन्नम तंहिंजे लाइ अॼु पाण पूरो तैयारी कई है, जंहिंजे लाइ पाण केतिरो बंदोबस्त कयो है, जंहिंजे लाइ पाण पूरो नेक अमल बेरा कया आहिनि, इकट्ठा कया आहिनि। पूरो पाण उन जहन्नम खां पनाह मंगो था या न था मंगो। जहन्नम खां इंसान खे पनाह मंगणी खपे। अहिड़ी बुरी जाइ इंसान खे ॾींहं में हज़ारे फेरा पनाह मंगणी खपे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदे जी सिफ़ात में ॼाणा हिकिड़ी सिफ़त बयान कई, वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। जो कोई दुआ घुरेता त ए परवरदिगार असां खां दोज़ख जो जहन्नम जो अज़ाब परे ही परे रख, पूरे जे लाइ तो उन जो अज़ाब चिमटण वारो आहे, उन जो अज़ाब चिपकण वारो आहे। बेशक रोण ऐं ठहरण जे लिहाज़ सां बुरी जॻह तंहिं आईअ त मां मालूम थियो त इंसान खे जहन्नम खां पनाह मिली। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास जो बयान आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम के ये दुआ अहिड़ी तरह सिखाईंदा हुआ जहिड़ी तरह कुरान मजीद जी को सूरत सिखाए रहिया हुआ। अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अज़ाबि जहन्नम व अऊज़ु बिका मिन अज़ाबिल क़ब्र व अऊज़ु बिका मिन फितनतिल मसीहिद दज्जाल। ऐ अल्लाह आऊं जहन्नम जे अज़ाब खां तुंहिंजी पनाह मंगा थो। ऐ अल्लाह आऊं क़ब्र जे अज़ाब खां तुंहिंजी पनाह मंगा थो। ऐ अल्लाह आऊं मसीह दज्जाल जे फितने खां तुंहिंजी पनाह मंगा थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम की ये दुआ सिखाईंदा और वर नहीं ईअं लॻंदो हो त क़ुरान मजीद जी को सूरत रटाए रहिया हो ऐं कोई सूरत सिखाए रहिया हो। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु बयान कई था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर और बेशतर ये दुआ घुरंदा हुआ, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। ऐ परवरदिगार असां की दुनिया में अच्छाई अता कर ऐं आखिरत में भलाई दे ऐं असां के जहन्नम जे अज़ाब खां बचा। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इतनी बेहतरीन दुआ है जैसे अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में बयान कए तो हर इंसान के
जेकॾहिं ॿी को वॾी दुआ न अचे जहन्नम खां पनाह मंगण जी लाइ त ॾींहं में जहिड़ टाइम मिले जहिड़ वक़्तु मिले तहिड़ ज़बान मथे हीअ दुआ जारी हुअणी खपे जेको अक्सर बेशितर इंसान खे दुआ यादि आहे। दुआ यादि आहे लेकिन दुआ घुरण जी तौफ़ीक़ नथी थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे अल्लाह तबारक व तआला अॻिला पुठिला गुनाह माफ़ करे छॾे हुए तंहिंजे बावजूद अक्सर ही दुआ घुरंदा हुआ। अहिड़ी तरह हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु बयान कई था रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सअलल्लाहल जन्नत सलास मर्रातिन क़ालतिल जन्नतु अल्लाहुम्मा अदखिलहुल जन्नह वमन इस्तजारा मिनन नार सलास मर्रातिन क़ालतिन नार अल्लाहुम्मा अजिरहु मिनन नार। जो कोई शख्स 3 मरतबा 3 फेरा जन्नत जो सवाल करे जो को 3 फेरा अल्लाह तबारक व तआला वटा जन्नत घुरे जन्नत जो सवाल करे क़ालतिल जन्नत तो जन्नत खुद चए थी अल्लाहुम्मा अदखिलहुल जन्नह ऐ अल्लाह इनके जन्नत में दाखिल कर। ऐं जेको 3 फेरा जहन्नम खां जहन्नम जे टाने खां जहन्नम जी बाहि खां पनाह घुरे क़ालतिन नार त टांडो चए थो बाहि चए थी जहन्नम जी अल्लाहुम्मा अजिरहु मिनन नार ऐ अल्लाह इनके जहन्नम जे टाने खां बचाए। बिरादरान इस्लाम का जन्नत मंगो नथा आखिर ये लगे तो जन्नत नानी माँ जो घर आए आराम से दाखिल थी वेंदासीं जहन्नम खां आराम से बची वेंदासीं। बिरादरान इस्लाम जहन्नम खां पनाह मंगणी खपे जहन्नम जे टाने खां पनाह मंगणी खपे ऐं जन्नत अल्लाह तबारक व तआला वटां घुरणी खपे। तो जन्नत खुद पंहिंजे बारे में चवंदी अल्लाह इनके मुंह में दाखिल कर ऐं टांडे खां जहन्नम खां पनाह मंगंदासूं त टांडो खुद चवंदो अल्लाहुम्मा अजिरहु मिनन नार ऐं अल्लाह इनके टांडे खां बचाए लाइ। हज़रत अदी बिन हातिम जो बयान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहन्नम जे टांडे खे यादि कयो आतिश जहन्नम खे यादि कयो ऐं उन खां ड्रिजंदे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिन जो चेहरो पुठियां हटायो पिन जो मुंहुं पुठियां हटायो तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम खां बचो। तंहिंजे बाद आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे 2 फेरा यादि कयो ऐं पिन जे चेहरे खे पिन जे मुंहुं खे पुठियां हटायो ऐं साईं त असां ही गुमान कयो असां ही सोचियो सहाबा किराम चेता तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहन्नम खे ॾिसी रहिया आहिनि जहन्नम जे टांडे खे ॾिसी रहिया आहिनि। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इत्तकुन नार वलो बिशिक्कि तमरतिन फमन लम यजिद बिकलिमतिन तय्यबतिन ऐं जहन्नम खां बचो अगर जे खजूर जो अर्धो हिस्सो सदको करे खैरात करे जेकॾहिं जंहिं शख्स खे खजूर जो अर्धो हिस्सो पण न मिले तो वो हिकिड़ो ख़ासो अखर चई करे हिकिड़ो ख़ासो कलिमो चई करे पिन खे जहन्नम खां बचाए लाइ। बिरादरान इस्लाम जहन्नम खां बचण जे लाइ वधारे दौलत जी ज़रूरत नाही वधारे पैसे जी ज़रूरत नाही सदको खैरात करण जे लाइ लखे जी हज़ारे जी ज़रूरत नाही बल्कि जेकॾहिं के इंसान में एतिरी ताक़त हुए त खजूर हिकिड़ी आहे उन जा 2 हिस्सा कया वञे हिकिड़ी खजूर 2 हिस्सा हिकिड़ो हिस्सो अर्धो सदको करे पिन खे इंसान जहन्नम खां बचाए सघे थो। अल्लाह तबारक व तआला इंसान जे लाइ कितनी आसानी पैदा कई इन जो मतलब नहीं तो जंहिं वटि पैसा हुए दौलत हुए वधारे खजूर हुए
करे पिन के जहन्नम खां बचाए, बल्कि जंहिंमें ताक़त न होए, जंहिंमें इस्तिदात न होए, वो मामूली सदको करे पण पिन के जहन्नम खां बचाए सके तो। ऐं जंहिं शख्स के हिकिड़ी खजूर पर न मिले, हिकिड़ी खजूर जो अर्धो हिस्सो पर न मिले, टुकर पर न मिले, तो वो खासो अखर कंहिंखे चई करे, खासो कलमो कंहिंखे चई करे पिन के जहन्नम खां बचा लाए। लेकिन पां वटि खासा कलिमा आई न, पां वटि खासा अखर आई न आई। पां जंहिंखे चऊं बुरो अखर चऊं, जंहिंजी चाहियूं बुराई कयूं, पंहिंजो खासो अखर ई आहे त पां कंहिंजी गिला कयूं, पंहिंजो खासो अखर ई आहे त पां कंहिंजी गीबत कयूं, पंहिंजो खासो अखर ई आहे, खासो कलमो ई आहे त पां कंहिंखे बुरो भलो चऊं। पंहिंजो खाधो गीबत जे बग़ैर, पंहिंजी चांहि, पंहिंजो पाणी गीबत जे बग़ैर, चुगली जे बग़ैर हजम नथो थिए। पां नमाज़ूं पढ़ूं, पां अल्लाह खे यादि कयूं, अल्लाह खे यादि करे करे पोइ विच ई पुठियां निकिरी वञो, रोड मथे वेही करे सारी नीति खे कंहिंजी गीबत करे, कंहिंजी चुगली करे, कंहिंखे बुरो भलो चई हुनखे पूरियूं करे बाचा ॾिया। पंहिंजा खासा अखर थिए। बिरादरान इस्लाम, कंहिंखे बुरो अखर न चओ जंहिंजी वजह सां कंहिंखे तकलीफ़ हुजे, उनखे खासो कलमो चओ, खासो अखर चओ जंहिंजी वजह सां उहो ख़ुशि थी वञे, जो दोस्त बणिजी वञे। हज़रत अबू हुरैरा जो बयान आहे त जॾहिं ही आयत करीमा वअनज़िर अशीरतकल अक़रबीन नाज़िल थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरैश खे सॾु कयो, उहे मरे बेरा थी विया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर आम ऐं ख़ास सां ख़िताब कंदे फरमायो, हर ख़ास ऐं आम खे चयो, ऐं कअब बिन लुई जी औलाद, ऐं पिंड खे जहन्नम खां बचाए लायो, ऐं पिंड खे जहन्नम जे ॾाढे खां बचाए लायो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं मुर्रा बिन कअब जी औलाद, ऐं अब्दु शम्स जी औलाद, ऐं अब्दु मनाफ जी औलाद, ऐं बनु हाशिम जी औलाद, ऐं बनु अब्दुल मुत्तलिब जी औलाद, बनु मुत्तलिब निजारा मिली के अलग अलग पुकारे करे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताई पिंड के जहन्नम जी बाहि खां, जहन्नम जे ॾाढे खां बचाए लायो। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिर में अपनी लखते जिगर हजरत फातिमा रज़ी अल्लाहु अन्हा के चयो, या फातिमा तो अनकिज़ी मिन नफ्सिका मिनन नार, या फातिमा तो अनकिज़ी नफ्सिका नफ्सकी मिनन नार, फ़इन्नी ला अमलिकु लकुम मिनल्लाहि शैआ। ऐ मुंहिंजी जिगर जा टुकड़ा, ऐ फातिमा, ऐ मुंहिंजी नियाणी, तूं पिंड खे जहन्नम जे ॾाढे खां बचाए लाए, आऊं अल्लाह वटि जो कीअं बि कमु न थींदो। बिरादरान इस्लाम, इन वसल्लम मिली के हर ख़ास ऐं आम के खिताब कयो त ऐं पिंड खे जहन्नम जे ॾाढे खां बचाए लाए। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद बयान कई था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, युक़ता बिन नारी यौमल क़ियामते, युक़ता बिन नारी यौमल क़ियामते लहा सबऊन अल्फ ज़िमाम, मा कुल्ल ज़िमामिन सबऊन अल्फ मलकिन यजरूनहा। क़यामत जी जहन्नम खे लायो वेंदो, उन्हनि 70,000 लगामूं हूंदियूं, उनखे 70,000 लगामूं लॻियल हूंदियूं, ऐं हर लगाम जे साथ 70,000 फ़रिश्ता हूंदा जेको जहन्नम खे खींचे रहिया हूंदा। जहन्नम केतिरी ख़तरनाक आहे। अॼु पाण दुनिया में बरूक जानवर जंहिंखे उठ चवंदा, उनखे हिकिड़ी मुहार विधल हुए त उहो केॾा पण गमे एतिरी ताक़त हुए भॼी न सघे, बर न करे सघे। ऐं घोड़ो पण हिकिड़ो जानवर
ताकत वारो आहे उनखे हिकिड़ी पा लगाम लगाई ॾो लगाम लगाए जी ज़रूरत न आई हिकिड़ी लगाम लगाए छॾियूं पोइ गमे एतिरो बरूक हुयो त इहो पवंदो कीअं पर कीअं न कंदो लेकिन जहन्नम एतिरी ख़तरनाक आहे त जहिड़े जहन्नम खे क़यामत जी मलाए खणी करे अचींदा तर हिकिड़ी लगाम न ॿ लगामूं न 3 लगामूं न 70,000 लगामूं लॻियल हूंदियूं ऐं हर लगाम जे साथ 70,000 मलाइक हूंदा त केतिरा मलाइक जहन्नम खे खींचे रहिया हूंदा एतिरी ताक़त वारी जहन्नम आहे जंहिंजे लाइ अॼु कीअं पण पा तयारी न आहे जंहिंजे लाइ अॼु पाण कीअं पण बंदोबस्तु न आहे कयो जहन्नम पा नालो सुणो था त ही चंद अखर जो आहे लेकिन चंद अखर जो नालो ही ख़तरनाक आहे उन जहन्नम जे लाइ तयारी कयूं जन्नत ऐं जहन्नम के विच में वेड़ तकरार जहिड़ी तरह पाण में हर रोज़ वेड़ी थी थो हर रोज़ तकरार थी थी अहिड़ी तरह जहन्नम ऐं जन्नत जे विच में तकरार थी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत है रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत ऐं जहन्नम जे विच में तकरार थी वेड़ थी चुनांचा जन्नत चई त मुंहिंजे अंदरि कमज़ोर आहे मिस्किन इंसान दाख़िल थींदा ऐं जहन्नम चई त मुंहिंजे अंदरि ज़ालिम तकब्बुर करण वारा वॾायूं करण वारा फ़ख्र करण वारा दाख़िल थींदा त अल्लाह तबारक व तआला जहन्नम खे फरमाए त ऐं जहन्नम तूं मुंहिंजो अज़ाब आई ऐं तोजे ज़रिए जंहिंखां चाहींदुसि बदिलो गिनंदुसि इंतिकाम गिनंदुसि यानी जंहिं वटां मूंखे बदिलो गिनणो हूंदो त आऊं तोखे उनखे तो में दाख़िल कंदो तो अल्लाह तबारक व तआला जन्नत के चई त ऐ जन्नत तू मुंहिंजी रहमत आई तो जे ज़रिए जंहिं मथे आऊं चाहींदुसि रहम कंदुसि यानी रहम करे उनखे जन्नत में दाख़िल कंदो ऐं मूं मथे आम ॿिन्ही निजारा हर एक के पढ़णु लाज़िम आहे ज़रूरी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इत्तक़ु ज़ुल्मा फ़इन्न ज़ुल्मा ज़ुलुमातुन यौमल क़ियामत ज़ुल्म करण खां बचो हिकिड़े ॿिए ते ज़ुल्म न कयो हिकिड़े ॿिए ते दुख न ॾियो हिकिड़े ॿिए ते तकलीफ़ूं न ॾियो पूरे जे लाइ क़यामत जे ॾींहुं ज़ुल्म जी वजह सां ज़ालिम इंसान अंधेरे में बुॾियल हूंदा पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्काल ज़र्रतिन मिन किब्रिन वो शख्स जन्नत में दाख़िल कीअं थींदो जंहिंजे दिलि में ज़र्रा बराबर तकब्बुर हूंदो वॾाई हूंदी फ़ख्र हूंदो अॼु पाण पंहिंजी दिलि में जाइज़ो पंहिंजी दिलि जी तरफ़ यारियूं हर इंसान पंहिंजी दिलि जी तरफ़ यारे सघे थो जाइज़ो गिनी सघे थो त उन में केतिरो तकब्बुर आहे केतिरी वॾाई आहे ॿिए खे सम्झे थो या नथो सम्झे इहे हर इंसान पंहिंजो जाइज़ो गिनी सघे थो जहन्नमी गिरोह जहन्नमी जमात जहिड़ी तरह दुनिया में पंहिंजूं जमातूं हुए थियूं पंहिंजूं टूलियूं हुए थियूं अहिड़ी तरह जहन्नमी गिरोह जहन्नमी जमात आहे हज़रत अबू हुरैरा खां रिवायत है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं मिना पहिरीं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पुकारे वेंदो लिहाज़ा उन्हनि जी तमामु औलाद उन साम्हूं ई हूंदी पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चयो वेंदो पोइ उन्हनि खे चयो वेंदो त हीअ आंजो पीउ हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद खे चयो वेंदो त ऐं औलाद आदम हीअ आंजो पीउ आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदो आऊं हाज़िर रही आहियां अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चवंदो ऐं आदम पिण जी औलाद में जारा जहन्नमी गिरोह खे अलॻि करे छॾिया यानी सारी औलाद मौजूद हूंदी पाण हाणे उते मौजूद हूंदासूं अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सॾ करे चवंदो ऐं आदम पिण जी औलाद में जारा जहन्नमी जमात कढ जहन्नमी गिरोह कढ हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदो ऐं अल्लाह आऊं कंहिंखे अलॻि अलॻि कयां कंहिंखे कढां अल्लाह तबारक व तआला चवंदो हर 100 मिजारा 99 अफ़राद खे अलॻि कर यानी 99 100 मिजारा जहन्नमी गिरोह जहन्नमी जमात है सिर्फ़ हिकिड़ो 100 मिजारा जन्नत में वेंदो सहाबा किराम चयो ऐं अल्लाह जा रसूल जॾहिं असां में जारा हर 100 में जारा 99 खे अलॻि कयो वेंदो त बाक़ी केरु बचंदो
यानी बाकी तो हिकिड़ो बचंदो आहे अल्लाह जा नबिया, बाकी जन्नत जे लाइ केरु बचंदो? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं मुंहिंजा सहाबा फिक्र न कयो। सहाबा किराम के जन्नत जी ख़्वाहिश हुई, उन्हीं पंहिंजी ज़िंदगी जन्नत जे लाइ वक़्फ़ करे छॾियो हो। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त हर 100 में जारा 99 जहन्नमी हूंदा, त सहाबा किराम के दुख थियो, सहाबा किराम ॾिना, सहाबा किराम की फिक्र लाइक़ थी। हा त हर रोज़ जी हदीस सुनो, बाक़ी कीअं फिक्र न थी? सहाबा किराम ॾिना, सहाबा किराम के ख़ौफ़ थियो त आऊं जहन्नम में न वञा। हर इंसान सोचण लॻो। तेरा आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, ऐं मुंहिंजा सहाबा ॾिजो न, फिक्र न कयो। मुझे उम्मत पुटली उम्मत के मुकाबले में यूं होंगी जिया कारे रंग के डगे में सिर्फ एकड़ो सफेद बाल हो। कारी रंग के डगे में जिया सिर्फ एकड़ो अच्छो वार हो, एकड़ो सफेद वार हो। हजरत अबू हुरैरा का रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिरादरान इस्लाम, अड़ी तरह जहन्नम जी जो गर्मी है वो खतरनाक है। दुनिया में पावत आई मामूली गर्मी न सारा बतरे नहीं बेटा लाइट देर ऊंची थी पखा थोड़ा फिरता तो पांचों का ट्रांसमीटर खराब है। उते ट्रांसमीटर क्यों उते ट्रांसमीटर होंदो तो नमाज होंदी, उते ट्रांसमीटर होंदो तो ज़कात होंदी, उते ट्रांसमीटर होंदो तो ॿिया सारा नेक अमल होंदा। वो ट्रांसमीटर बदलंदो कोन। ही तो ट्रांसमीटर पा बदलाए सघूं था, अर्जियूं ॾेई सघूं था, लाइट ऊंची आहे, गर्मी वधारे आहे, लेकिन वो ट्रांसमीटर जंहिं ट्रांसमीटर जे लाइ इंसान दुनिया में तैयारी न कए त उन जे लाइ जहन्नम जी गर्मी खतरनाक होंदी। दुनिया की गर्मी मामूली है, लेकिन जहन्नम की गर्मी खतरनाक होंदी। अल्लाह तबारक व तआला आतिश जहन्नम की शिद्दत जो तज़किरो मुख्तलिफ अल्फाज में कहे। किते अल्लाह तबारक व तआला फरमाए फ़अनज़रतुकुम नारन तलज़्ज़ा, बस ऐं इंसानो मूं आंखे टांडे खां रिजाए छॾियो जेको भरंदो रहंदो। दुनिया की टांडे की तरह की न होंदो, थोड़ी तो वार भरे वरी उंजी विझी फूकू ॾेई ॾेई मारो फक थी रहे। अहिड़ो टांडो की न होंदो, चंद मिनट भरे चंद सेकंड भरे, बल्कि ते मुंह आके उन टांडे खां धिजाए छॾियो इंसानो जेको भरंदो रहंदो, कॾहिं बि न हूंदो। ऐं किथे अल्लाह तबारक व तआला फरमाए इन्नहा तरमी बिशररिन कल कसर, जहन्नम महले जे मां वॾा वॾा अंगार फिगाईंदी। जहिड़ी तरह दुनिया में केतिरे बाहि भरे के खेत्र में ॿारियूं तेरा टांडो थोड़ो थोड़ो पतंग फिगाए, अहिड़ी तरह जहन्नम जेको अंगार फिगाईंदी, उहो वॾे वॾे बंगले वॾे वॾे महले जे बराबरि हूंदा। तो उनकी गर्मी कितनी खतरनाक होंगी जो एडा वड़ा वड़ा अंगार फिगाईंदी। हजरत अबू हुरैरा का रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाँ जो ही टांडो जेके बनु आदम की औलाद दुनिया में बारे थी, जहन्नम जे टांडे जे सिंसेर हिस्से में जारा हिकिड़ो हिस्सो आहे। पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्यों अगर चे जहन्नम जे टांडे जो सिंतेरमो हिस्सो आहे ते पण ॿारनि जे लाइ काफ़ी आहे। ते पण इंसान तो टांडे में डरे कंहिंखे लह में टांडो लॻी वञे तो बची नथो सघे। त जहन्नम जो टांडो जंहिंजो दुनिया जो टांडो हिकिड़ो हिस्सो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम जो टांडो उन खां 69 दर्जा वधारे शदीद आहे, वधारे सख़्त आहे। उन में जारा हर हिस्से जी इतनी गर्मी है जितनी पूरी दुनिया की टांडे की गर्मी। यानी दुनिया में जितनो पर टांडो भरे तो दुनिया में जितनी पर बाहि भरे थी, इन टांडे की गर्मी के बराबर जहन्नम के हिकिड़े हिस्से जो
टांडो आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया में मेरा वधारे खुशहाल इंसान के जेको जहन्नमी हूंदो क़यामत जे ॾींहुं लाहियो वेंदो, पोइ हुनखे जहन्नम में जो हिकिड़ो गोतो ॾियारियो वेंदो, हिकिड़ी टुॿी ॾियारी वेंदी ऐं टुॿीअ जे बाद हुनखां पुछियो वेंदो, ऐं इब्न आदम करो तो दुनिया में खुशहाली ॾिठे हुए, करो तूं कॾहिं आसूदा हाल रहे हुए, त हू चवंदो अल्लाह जी कसम मूं दुनिया में कीअं पिणु खुशहाली न ई ॾिठी ऐं कॾहिं पिणु आउं आसूदा हाल की न हुयो। जहन्नम एतिरी ख़तरनाक आहे त कलाकूं न, ॾींहं न, महीना न, वर न, बल्कि हिकिड़ी टुॿी खणण जे बाद जेको दुनिया में मेरा वधारे खुशहाल हूंदो, जंहिंखे दुनिया में को पिणु दुख को तकलीफ़ की न आई हूंदी, उनखे हिकिड़ी टुॿी खणण जे बाद, टुॿी ॾियण जे बाद जहन्नम खां कढी करे पुछियो वेंदो त दुनिया जो को तोखे सुख यादि आहे, को तोखे गाॾी यादि आहे, को तोखे बंगलो यादि आहे, को तोखे मकान यादि आहे, को तोखे खाधे जी वस्तु यादि आहे, तूं चवंदो अल्लाह जी कसम मूंखे कीअं पिणु यादि न आई, हिन टुॿीअ मूंखे मुंहिंजे सारे सुखे खे भुलाए छॾे, मुंहिंजे सारे आरामे खे भुलाए छॾे, ईअं लॻे थो त दुनिया में आउं ॾुखे जी ज़िंदगी गुज़ारे करे आयो। जहन्नम जी ऊंडाई, जहन्नम जी गहराई। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत है त हिकिड़ो ॾींहुं असीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ वेठा हुआसीं। अबू हुरैरा चए थो त असीं हिकिड़ो ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ वेठा हुआसीं, अचानक आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं चीज़ जे किरण जी आवाज़ सुन, त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुरवा खे ख़बर आहे त ही कंहिं चीज़ जे किरण जी आवाज़ हुई। असां चयो अबू हुरैरा चवनि था अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे वधारे इल्मु आहे, वधारे ॼाणे था, असांखे कीअं पिणु ख़बर न आहे त कुरे जी आवाज़ हुई। पोइ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ हिकिड़े पाणे जी किरण जी आवाज़ हुई, जंहिंखे 70 वर पहिला जहन्नम में फिगायो वियो ऐं उहो जहन्नम जी गहराईअ में बराबरि हलंदो रहियो ऐं ताईं त हेर उन जी गहराई में पुॻो आहे। जहिड़ी तरह दुनिया में वाए में पाणो फिगायूं त हिकिड़ो सेकंड नथो लॻे, हिकिड़ो मिनट नथो लॻे, वाए जे तरे में पुॼी वञे। पंहिंजी उमिरि 70 वरे जी आहे, 50 वरे जी आहे, 60 वरे जी आहे, पंहिंजी उमिरि जे बराबरि जहन्नम जी गहराई आहे, त उन जहन्नम जी गहराईअ में पाणो फिगायो वियो, ऊंडाई में पाणो फिगायो वियो, उते 70 वरे लॻी विया। उन जहन्नम जे लाइ पाण कोन तयारी कई। उन जहन्नम में जहन्नमी जो खाधो अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए, इन्न शजरत ज़क़ूम तामुल असीम कल मुहली यगली फिल बुतून कगली हमीम। बेशक ज़क़ूम जो दर्द गुनहगारनि जो खाधो हूंदो, वो तांबे जी तरह हूंदो, पेटे में उकरंदो, शदीद गरम पानी जे उकरण जी तरह। यानी ज़क़ूम जो अहिड़ो दरख़्त हूंदो जंहिंखे जहिड़े जहन्नमी खाईंदा तहिड़ो उहो तांबे जी तरह हूंदो ऐं पेटे में ईअं उकरंदो जहिड़ी तरह गरम पाणी उकरे थो। अहिड़ी तरह अल्लाह फरमाए फलैस लहुल यौम हाहुना हमीम वला तआमुन इल्ला मिन गिस्ली ला याकुलुहु इल्ला खातिऊन। बस अॼु न को हुनजो को दोस्त आहे, इन सिवाइ पीप जे पिरुव जे हुनजी को ख़ुराक आहे। ला याकुलुहु इल्ला खातिऊन, जंहिंखे केरु पिणु खी न खाईंदो सिवाइ गुनहगार जे, सिवाइ नाफ़रमाने जे। अॼु इहे पिरुव जेको घुंबड़े मां निकिरे, जेको कंहिं खट मां निकिरे, तर पाण न्याण गवारा नथा कयूं, पाण न्यारे नथा सघो। जेकॾहिं उन ॾींहं जे लाइ तयारी न कई, उन ॾींहं जे लाइ बंदोबस्तु न कयो त उन ॾींहुं इहे पिरुव पीअणी पवंदी, ई ख़ुराक हूंदी, ॿई कीअं पिणु की न ख़ुराक हूंदी, ॿियो कीअं पिणु खाधो की न हूंदो, बल्कि अल्लाह तबारक व तआला गुनहगारे के नाफरमाने के पिरुव पीआरींदो। बिरादरान इस्लाम, इन तमाम आयते ऐं हदीसे में
जहन्नम जो बयान आए त जहन्नम कितरी खतरनाक जगह, जहन्नम कितरो बुरो ठिकानो है, जहन्नम कितरी बुरी आराम गाह। अज उन आराम गाह खां बचण जे लाइ पां केतिरियूं नेकियूं बीरियूं कयूं आहिनि, केतिरा नेक अमल कया आहिनि। हर इंसान सोचे सके थो, हर इंसान के अल्लाह वताला जन्नत घुरणी खपे ऐं जहन्नम खां पनाह घुरणी खपे त अल्लाह असांखे जन्नत में दाख़िल कर, ऐं अल्लाह असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाए। हर इंसान जे ज़बान मथे ई हुअणु खपे, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरति हसनतुन व क़िना अज़ाबन नार। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाके जहन्नम जे ॾाढे खां, जहन्नम जे बाहि खां बचाए। अल्लाह तबारक व तआला पाके जहन्नम खां बचाए। अल्लाह पाके जन्नतुल फिरदौस में जाए अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पाके नेक बनाए, इबादत गुज़ार बनाए। अल्लाह पंहिंजे रिज़्क़ में, रोज़ीअ में बरकतूं ॾे। अल्लाह पाके ॾियारे दस ईमान इस्लाम ते मारे ईमान इस्लाम ते करे। आमीन सुम्मा आमीन। ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا، من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد.